मखदूम बिलावल साईं तुझे सिंध जो ना है, मखदूम साहब तुझे दादू जो ना है, मखदूम साहब जादा तुझे टल्टीअ जो ना है, मखदूम साहब न असांजे इलाके जो आहे ही कोन को, हिन जा अब्बा हिन जा ॾाॾा हिन कामिल वलीअ जो ख़ानदान बलोचिस्तान लस ॿेले जा हाकिम हा। उतां जो मुंहिंजा प्यारा दोस्त असांजे हिन मुल्क में आयो आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ हिते न को भाउ आहे, न को पुटु आहे, न को अज़ीज़ आहे, न को क़ौम वारो आहे, पर हज़ारे हुन जा आशिक़ हर इन जे करे जो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे सीने में मुंहिंजे मदीने वारे जो इश्क जो समुंड वहंदो हो। रसूलुल्लाह जो आशिक़ हो, कंहिंजो आशिक़ हो? उन्हीं इश्क जे करे मुंहिंजा अदा कई 100 साल गुज़री विया हो, पर अॼु बि तूं महबूब उन्हीं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते हाज़िरी भरण जे लाइ मस्त लॻो पियो आहे। आधी राति खां अपोयो असुर अची थियो आहे, निंड्रू फिटायूं वेठो आहे, इन्हीं जे करे त ही मुंहिंजे महबूब करीम जो परवानो हो, आशिक़े रसूल हो, हबीबन जो ग़ुलाम हो, नबी करीम सां प्यार कई। असांजो अहिड़ो त महबूब आहे जो असांजो त महबूब आहे, पर जेको महबूब सां मोहबत करे उहो बि असांजो महबूब आहे। ही सन वारा सैयद हैदर शाह वॾो आलिम हो, वॾो ज़मींदार हो। जॾहिं मदीने शरीफ वियो आहे, हबीबन जे रोज़े ते सलाम करे, आलिम हो, अहल बैत हो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह अॼु ताईं मां कंहिंजो मुरीद कोन थियो आहियां, इरादो करे मदीने आयो आहियां, इरादो इहो कयो अथमि त मां दस्त बैत थींदुसि त तो महबूब नबीअ जी दस्त बैत थींदुसि, तुंहिंजे हूंदे ॿिए जी बैत कोन कंदुसि। मूंखे महिरबानी करे पंहिंजे तरीक़े में सिलसिले में शामिल फरमाए। मां बराहे रास्त हैदर शाह रहमतुल्लाह अलैह सनाई फरमाए थो, मूंखे तव्हां पाण बैत कयो, पाण मुरीद बनायो। रात थी आ, हैदर शाह रहमतुल्लाह अलैह सनाई पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो आहे, ख्वाब में नबी करीम जो दीदार थियो आहे। पाण फरमाइनि था, ओ हैदर शाह एतिरी हुज न कबी आहे, ईअं न थियो त मूंखे तूं बराहे रास्त बैत कर, जेकॾहिं तोखे बराहे रास्त मुंहिंजी बैत करणी आहे त वञ सिंध मुल्क में तलतीअ जे इलाइक़े ॻोठ में वञो, ते मखदूम बिलावल सां बैत कयई, माना मां मोहम्मद करीम सां बैत कयई। उन सां बैत कयई त मूंसां बैत कयई। हाणे से सन ऐं टल्टी त सॼो इलाइक़ो गॾियल हो न। साईं फरमाइसि, इहो मखदूम बिलावल एॾी हस्ती जो उन जी बैत रसूलुल्लाह सां बैत बराहे रास्त, इहो त मां न ॿुधो न ॾिठो मुंहिंजे इलाइक़े में किथे आहे। पाण फरमाए था वञ त सही। हज करे वापसि आयो, जंहिंमहिल अॻे ॿेड़ा हूंदा ॿेड़नि ते अची लथो, हितां जा ज़मींदार अमीर ख़ानदान मुरीद हज़ारनि जे तादाद में इस्तक़बाल ते पहुता। पंहिंजे ॻोठ खे कुंवार वांगुरु सिंगारियो, साईं ईंदो सभु को ख़ुशी कंदो आहे त हाजी हज तो आयो आहे। ऐं हे त वरी वॾो माण्हू हो, आलिम बि हो, ज़मींदार बि हो, इल्म वारो बि हो, ख़ादम मुरीद हारी नारी बि घणा हा, हज़ारे माण्हू पहुता। पर जीअं जो साईं सन वारा हैदर शाह सनाई रहमतुल्लाह अलैह उतां लथा त मुंहिंजा अदा पंहिंजे ॻोठ कोन था वञनि, सिधो मखदूम साहब जे आस्थाने ते टल्टी में आया। उते अचण सां माण्हुनि खां पुछनि पिया, बा हिते को मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह आहे? माण्हुनि चयो, मखदूम बिलावल असां कोन था सुञाणूं, हिन ॻोठ में आहे ई कोन मखदूम बिलावल, बाक़ी हिकिड़ो मखदूम आहे, हिकिड़ो कोरी आहे, कोर को कमु कंदो आहे, कोर को जोड़ियूं ठाहींदो आहे, सूसियूं ठाहींदो आहे, मशहूर आहे बिलावल कोरी। उहो त आहे, पोइ साम्हूं वेठो आहे, झुंगड़ी ठही पई आहे, भुगड़ी ठही पई आहे, कची कखाई जाइ ठही पई आहे, उते वेठो आहे। इहो त मां बाक़ी ॿियो मखदूम बिलावल जेॾे तूं हली अचे असांखे कोन थो सुझे। के अदा मूंखे ॾस ॾियो, इहो आहे जहाज रवानो थियो ॾे। जुती परे खां लाथई, पहिरियों गाढ़ो थी वियो आहे, होॾो मखदूम साहब जी नज़र पई आहे, उथियो आहे, अॻिते वधी अची हज़रत हैदर शाह खे भाकुर पाए कन में थो चवे, ॻाल्हि ज़ाहिर न कजां, हिकिड़ी तोखे ख़बर बि मदीने वारे खे ख़बर, जंहिं मतिलब जे लाइ आयो आहियां वो मतलब तो तुझो हितड़े थी वियो, पर गाल कैसा न कजां, मां यो वेस लिकायो कोरी थियो वेठो आहियां, पर मुंहिंजे महबूब मूंखे अहिड़ो नवाज़ियो आहे जो साईं तोखे मुॾे मोकिलियो आहे। घबराए न, इहा ॻाल्हि राज़ रखजां, अंदाज़ो कर मुंहिंजा प्यारा दोस्त त असांजो अहिड़ो त महबूब नबी आहे जो उन महबूब नबी असां जंहिं प्यार कयो उहो बि असांजो महबूब आहे या नाहे? चओ सुभाणे।